वक्त असां पीरोसण जे एहसास किफ़ालत सेंटर ते मौजूद आहियूं, जिते बिना SOPs जेको सेंटर आहे उहो उनजो जेको सिस्टम आहे उहो हले पियो। अचो हिते मौजूद औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। मां सुबुह खां आई आहियां पर अञा जाइ नथा ॾियनि। आहियां त बीमार ब्लड प्रेशर जी पर बीठी आहियां जॾहिं अंदरि कनि। अंदरि छॾनि त असां वञूं न, पेरनि ते बीठा आहियूं केतिरा कलाक थी विया। पैसा सुबुह खां वठी नथा ॾियनि, जे फिंगर कमु नथी करे, हीअ ॻाल्हि नथी करे। असांखां वहिलो कहिड़ो कयो अथव ग़रीबनि खां? अन्न जी मूं त ग़रीब वठी 2-3 मण अन्न रखूं बचा खाइनि, हीअ कहिड़ी शराफ़त आहे? असांजो मुतालबो आहे त असांखे पैसा ॾियनि। असां कल्ह 3 ॾींहं खां वठी अचणु शुरू कयो आहे। हिते 500 बि असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। पोइ बि असां सॼो ॾींहुं दर ते बीठा आहियूं। असां को बि अचण लाइ को बि कार्ड वठण जे लाइ तयारु न आहे। असां सुबुह खां वठी अचूं था, न्याणियूं वठी सवेल अची था वियूं, पोइ बि इहो ई जेके 2 कार्ड वञनि था सॼो ॾींहुं उन्हनि में लॻी थो वञे। औरतुनि दाईंदे ॿुधायो आहे त असांखे बिना जवाब तंग पियो कयो वञे ऐं असांखे काफ़ी टाइम खां इंतज़ारु कराइबे, उन बावजूदि पैसा नथा ॾिना वञनि। ऐं इन्हनि मुतालबो कयो आहे त असांजूं परेशानियूं दूरि कयूं वञनि। कैमरामैन रियाज़ हुसैन सां गुलाम मुर्तज़ा जमाली, सिंध TV न्यूज़, पीरोसण।